पाक पढ़ो तो ये मजलिस बरकत वारी थी वञे। तव्हांजे दुरूद जो त आवाज़ ही ना आयो, लॻे थो सभु निंड पिया आहिनि। पोइ दुरूद ॾाढा पढ़ो त ख़बर पए कहिड़ा जागनि था। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। शाफिए महशर साकिए कोसर तुआ तैयब तुआ ताहिर। ये ना मुजाहिदन वारी सुभान अल्लाह। जे तुझी सुभान अल्लाह जे आवाज़ ते निंड वारा उथी वठन नमाज जी तैयारी कन, ॾाढा जो सुभान अल्लाह। शाफिए महशर साकिए कोसर तुआ तैयब तुआ ताहिर। तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी। जेके सिंधी सम्झनि था ॾाढा सुभान अल्लाह कनि। तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पयो महकी। तुआ आका तुआ सब खां बेहतर शाफिए महशर साकिए कोसर तुआ तैयब तुआ ताहिर। शाफिए महशर साकिए कोसर तुआ तैयब तुआ ताहिर। तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पियो बहकी। तुआ आका तुआ सब खां बेहतर शाफिए महशर साकिए कोसर। तो थिया मां सोना सदके मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। ॾाढा जो सुभान अल्लाह। तो थिया मां सोना सदके मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। सब खां अव्वल सब खां आख़िर शाफिए महशर साकिए कोसर। ज़ुल्म जा तूं सब रस्ता रोकिया ॾाढनि जा ॾहकाव तूं रोकिया। महबूब जे शान में अल्लाह वारो चए थो, ॾाढा सुभान अल्लाह। ज़ुल्म जा तूं सब रस्ता रोकिया ॾाढनि जा ॾहकाव तूं रोकिया। मज़लूमनि जी तूं कई वाहर शाफिए महशर साकिए कोसर। तुआ तैयब तुआ ताहिर। जो सुभान अल्लाह। तुझी शफ़क़त तुझी बरकत तुझी अज़ीमुल शान फज़ीलत। जो सुभान अल्लाह। तुझी शफ़क़त तुझी बरकत तुझी अज़ीमुल शान फज़ीलत। तू ही या रहमत जो समंदर शाफिए महशर साकिए कोसर। तुआ तैयब तुआ ताहिर। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। जेको सुभान अल्लाह करे अल्लाह करे हिन साल मक्को मदीनो ॾिसी अचे। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। तुझी जमाअत सब खां बरतर शाफिए महशर साकिए कोसर। तुआ तैयब तुआ ताहिर। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जा हिन रोशन तारा। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जा हिन रोशन तारा। कोने उन्हनि जो हितड़े हमसर शाफिए महशर साकिए कोसर। तुआ तैयब तुआ ताहिर। आल भी तुझो इज़्ज़त वारो अहल भी तुझो रुफ़अत वारो। आल नबी संजी औलाद। आल भी तुझो इज़्ज़त वारो अहल भी तुझो रुफ़अत वारो। जिन ते लथी ततहीर जी चादर शाफिए महशर साकिए कोसर। तुआ तैयब तुआ ताहिर। चई सुभान अल्लाह। तुझो बीबियूं शान वारियूं तुझो नियाणियूं भागन वारियूं। महबूब साईं जी न्याणियूं। तुझो बीबियूं शान वारियूं तुझो न्याणियूं भागन वारियूं। तुझो घराणो सोनो सरासर शाफिए महशर साकिए कोसर। तुआ तैयब तुआ ताहिर। तुझा चारई यार भलारा। अञा परियां सुभान अल्लाह घटि था कनि यार। चओ त मां दुआ घुरां, मां राज़ी आहियां। हाणे मां बि 4 जलसा करे पोइ हिते पहुतो आहियां राति जो 12:30 बजे। जो सुभान अल्लाह।
तुझा चार यार भलारा वाह जा मुड़स मथेर प्यारा ओ मुझा महबूब तुझा चार यार भलारा मुड़स मथेर ॾाढा प्यारा सिद्दीक़ उमर उस्मान हैदर शाफिए मशर साफिए कोसर तुआ तैयब तुआ ताहिर सोने हसन ता सदके वञा मां सोने हुसैन ता घोर थिया मां हैदरी हैदरी ॾाढा सुभान अल्लाह कन सिद्दीकी ॾाढा सुभान अल्लाह कन फारूकी ॾाढा सुभान अल्लाह कन ओस्मानी ॾाढा सुभान अल्लाह कन पक्का हैदरी ॾाढा सुभान अल्लाह कन सोना सोने हसन ता सदके वञा मां सोने हुसैन ता घोर थिया मां नानो जन जो पाण पैगंबर शाफिए मशर साक़िए कोसर सोने हसन ता सदके वञा मां सोने हुसैन ता घोर थिया मां नानो जन जो पाण पैगंबर शाफिए मशर साक़िए कोसर तुआ तैयब तुआ ताहिर अल्हम्दुलिल्लाह अज 10 नवंबर सन 2019 बमुताबिक 12 रबीउल अव्वल 1441 हिजरी अजीमुल शान तारीख साज सालाना 61 सीरतुन नबी कॉन्फ्रेंस माना ये समझो मदरसा जामिया अरबिया इशातुल कुरान वल हदीस शदात कोट जे हिन जलसे के 60 साल थी विया आहिनि अॼु 61 सालानो जलसो आहे अल्लाह साईं शेखुल हदीस हाफिजुल हदीस साईं मौला गुलाम रसूल साहब रहमतुल्लाह अलैह जिन जी कब्र ते करोड़ा रहमतूं फरमाए अल्लाह उन्हनि जी औलाद खे दीन जी ख़िदमत जे लाइ क़बूल फरमाए आमीन चो ॾाढा सुबह को वठी तव्हां आलिमनि जा दीदार कया सॼी राति क़ुरान ॿुधो अथव नात ख़ाननि जी ज़ुबान मां अल्लाह अल्लाह जे रसूल जी तारीफ़ ॿुधी अथव हींअर असर जो टाइम आहे क़बूलियत जो टाइम आहे महबूब जी विलादत वारो टाइम आहे इंशा अल्लाह आख़िरी बयान आहे जॾहिं दुआ जा हथ खणंदासीं मज़ूरी असांखे अल्लाह ॾींदो मुझा दोस्तों कुरान जा आशिको दीन जा परवानो अज जेके आयतूं पढ़ियूं इन्हनि जो ख़ुलासो इहो आहे अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी उम्मत जे मथां वॾो शफ़ीक़ आहीं वॾो हरीस आहीं अबा मदीने वारे साईं खां वधीक ॿी